एक ॿियो गैर हतमी गैर सरकारी नतीजो मां सां शेयर कयूं। NA 223 बदीन जो ही नतीजो आहे। GDA उम्मीदवार हसाम मिर्ज़ा 251 वोट खणी अॻिते आहे। NA 223 बदीन जो ही गैर हतमी गैर सरकारी नतीजो आहे। GDA उम्मीदवार हसाम मिर्ज़ा 251 वोट खणी अॻिते आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार रसूल बख्श चांडियो 101 वोट खणी सघियो आहे। NA 223 बदीन जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो आहे। GDA उम्मीदवार हसाम मिर्ज़ा 251 वोट खणी अॻिते आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार रसूल बख्श चांडियो 101 वोट खणी सघियो आहे। NA 242 कराची वेस्ट जो ही नतीजो आहे। मुत्तहिदा जो उम्मीदवार सैयद मुस्तफ़ा कमाल 393 वोट खणी अॻिते आहे। पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कादिर मंदुखेल 83 वोट खणी सघियो आहे। NA